वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम माफिया राज में भली कार आऊं आहियां अवां जो होस्ट राजा असगर सुमरो। नाज़रीन मां जे पुठियां ॾिसी सघो था पिया कराची में ट्रैफिक जाम हुजणु मामूल थी वियो आहे, जंहिंजी वजह खां असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि कया आहियूं। असांजो अॼोको प्रोग्राम हूंदो ट्रैफिक पुलिस ते। ट्रैफिक पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे ट्रैफिक खे रवां रखण में। ट्रैफिक पुलिस जी शिकायतां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अचनि थी पियूं। असां कोशिशि कंदासीं कराची जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में वञी करे उतां रिकॉर्डिंग कंदासीं। जेको सही कमु कंदो उनजी तारीफ़ कबी ऐं जेको ग़लति कमु कबो बाक़ाइदे उनजी निंदा कबी। अचो कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलूं था पिया। चलान कर रहे हैं, जो वन वे से आ रहा है चलान दे रहे हैं। वन वे से कौन यहाँ पे है? वन वे कोई साइड ये गाड़ी जो आई ना ये रॉन्ग वे से आई थी, चलान करके छोड़ दी है। कितना चालान किया आपने? 170 रुपए का। शिकायत अचनि थी पियूं त तव्हां उन्हनि खां पैसा वठो था पिया। सही असां कोन लाटूं पैसा, चलान कंदा आहियूं। हाणे तव्हां जेकॾहिं माण्हू सुस्की वारे खां पैसा वठाए, खुदा खे ख़बर आहे, मूं त गाॾी जो चलान पे कयो। छा पिया ॻाल्हायो सुस्की वारे सां? बस ट्रैफिक आहे, बस रवां दवा करियूं पिया। सुस्की वारो चवे थो तव्हां खां पैसा वठाए। कहिड़ो ट्रैफिक आहे? सुस्की वारो जेको तव्हां बीठो सुस्की वारो त मूं बिहारियो ई कोन्हे। हा कहिड़ो मूं बिहारियो सुस्की वारो? अच्छा, छा पिया ॻाल्हायो तव्हां सां? असांजो कमु आहे ॻाल्हाइण। चालान वग़ैरह कयो तव्हां? रस्तो ॾसणु। चालान कयो तव्हांखे? चालान अफ़सर जो कमु आहे, मुंहिंजो न आहे। तव्हांखे छो रोकी बीठा हुयो? सर को रस्तो पुछंदो, को एड्रेस पुछंदो, उनजो चालान थियो वञे तो चौकी पुछंदो। तव्हां कहिड़ो रस्तो पिया ॿुधायो? कहिड़ी सर मूं त न ॾिठी हुते गाॾी कहिड़ी। तव्हां न ॾिठी गाॾी? लाइसेंस है? लाइसेंस है, दूसरी गाड़ी में पड़ा जी। दूसरी गाड़ी में पड़ा है? चला आप ये रहे हैं, दूसरी गाड़ी में क्यों पड़ा है? रात को दूसरी गाड़ी चलाई थी, उसमें पड़ा था। कंहिंजी गाड़ी कंहिंजी तव्हांजी या ड्राइवर होता? मैं पान ड्राइवर हूँ। अच्छा, कंहिंजी गाड़ी आहे? विजय कुमार। लाइसेंस वगैरह तव्हांखे रखणु खपे न? अच्छी करोला था रात। सीट बेल्ट किथे था? छोटे पास बस इतनी जना निकता हूँ आने मां आने कैंट देंदा थे बस। सर इनका 520 का होगा, इनके पास लाइसेंस नहीं है, एक सीट बेल्ट भी इन्होंने नहीं बांधा हुआ। मां खबर है 500 चालान 20 रुपये आए कौन ये आने चेन दादा आने गलत कटियो अथव तव्हांजी? सही है। आप जी करें नहीं करें, मैं समझ रहा हूँ सब कुछ। आपका मोबाइल नंबर? ड्राइविंग लाइसेंस का और एक सीट बेल्ट भी इन्होंने नहीं बांधी थी। नो, जो आपकी डॉग नहीं। आपने पहले 500 के चालान, फिर दूसरी क्यों चालान काट रहा है? आपके पास ड्राइविंग लाइसेंस है, आप रोड पे गाड़ी लाने के हकदार ही नहीं है। जरी कोई ने मीडिया रनो होंदा न कोई एक वर्धन कमीशन ये तो आने तव्हांखे थोड़ी बुधी ना घणी कमीशन वठंदा रोडनि ते। कमीशन वठी छॾे ॾींदा आहिनि? 1000 रुपये मां 1000 भरे मसलो न आहे। तूं अॼु मूंखे साम्हूं नज़र ईंदो, मां त हिते 20 साल थियनि कॾहिं मां चालान भरियो ई न आहे। तव्हांखे पकड़ंदा आहिनि 100 ॾेई तव्हां जान छॾाए चालान छॾींदो। हाँ, ये जो इल्ज़ाम लगा रहे हैं किसको दिए हैं आपने? कब दिए हैं? की बात थोड़ी है। तुम अभी जब पिटिया आई है तो एक्शन उठा रहे जी नाज़रीन, हिन वक़्तु जेको आहे त असीं मौजूदु आहियूं ऐं पुलिस मोबाइल जेको आहे हिते हले थी पई। अस्सलाम वालेकुम। सीट बेल्ट क्यों नहीं लगाया आपने? लाइसेंस है आपके पास? एक मिनट रुकिए, एक मिनट रुकिए। गाड़ी तो रोको, गाड़ी रोको, एक मिनट रोक। नहीं छोड़ूंगा, मैं नहीं छोड़ूंगा। हाँ, साइड कर दो, मैं नहीं छोड़ूंगा। कानूनी इदारा आहिनि या पुलिस पाण आहे जेको आहे तिन शइ खे फॉलो नथी करे, ऐं ना ही सीट बेल्ट ॾिनो हुयो, ना ही पुलिस ड्राइवर वटि को बि लाइसेंस हुयो। जंहिं ॾींहुं माफिया राज जी टीम असां उनखे रोकियोसीं ऐं उनखां पुछा करण जी कोशिशि कईसीं। तव्हां ॾिठो पाण त कहिड़ी रीत हो पुलिस मोबाइल जेको आहे त भॼी करे उन पंहिंजी ख़ैरियत सिविक गाड़ी मौजूद है, फैंसी नंबर प्लेट है जी कानून तरफा जो मना कई हुई फैंसी नंबर प्लेट से अस उनसे भी ॻाल्हाईंदासीं। सीट बेल्ट छो न लगाया? सीट बेल्ट अभी उतारनी हमें इधर रुकना है ना। लाइसेंस है आपके पास?
बिल्कुल है लाइसेंस, दिखाएं इनको। बिल्कुल दिखा देता हूँ। गाड़ी आपके नाम पे? हाँ, मेरे भांजे के नाम पे। अच्छा, ब्लैक शीशा भी था। ब्लैक शीशे, फैंसी नंबर प्लेट भी आया है। फैंसी नंबर प्लेट अलाउड नहीं है सर। अच्छा, इनके खिलाफ कानूनी कार्रवाई करें। ये ब्लैक शीशों का चालान होगा सर। आज की फैंसी नंबर प्लेट इनवर्ट लगा वो भी मना थे ना। हाँ जी सर, उसका भी वो ओरिजिनल नंबर होनी चाहिए। घणो चालान क्यों था शबीर साहब? हिकिड़ो 5,000 हिकिड़ो 1000 रुपये जो 1500 टोटल चालान क्यों था? जी नाज़रीन, ब्लैक शीशा ऐं जेको आहे त फैंसी नंबर प्लेट जे सबबु जेको आहे हिनखे इन गाॾी खे सिविक खे 1500 जो चालान कयो वियो आहे। इन सां गॾोगॾु जेको आहे त पुलिस एहलकार जेको आहे चेक था करनि डिगी वग़ैरह, ॾिसूं त उनमें छा आहे। बस ये आए सीट बेल्ट सब कुछ आए, कुछ हो ना आयो तो बस ये थोड़ी कताई करे बस। देखायो तो सिलाई जी जी ॾेखारे असां सीट बेल्ट वग़ैरह नथा हणो। बस उहा असांजी तव्हांखे कंपनी न रोकंदा आहिनि, कुझु चवंदा आहिनि? चवंदा आहिनि पर असांजी ग़लती आहे। घणे जो चालान कयो था पिया? सर 500 रुपये जो सीट बेल्ट जो चालान आहे। 500 जो 46-17 कोड आहे। कराची जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में बि हलंदासीं, ॾिसंदासीं त इहे कहिड़ा किरदार आहिनि जेके कानून खे नथा मञनि, कानून जी लताड़ कनि था। हिकिड़ो ट्रेंड हली रहियो आहे ट्रैफिक पुलिस जी न ॻाल्हि मञणु, न ई ट्रैफिक जेके कानून आहिनि ट्रैफिक जा उन्हनि ते अमल न करणु। अॼु उन्हनि जे ख़िलाफ़ु अहिड़ी माफ़िया जे ख़िलाफ़ु निकितल आहियूं जेके कानून जी लताड़ कनि था। अस्सलाम वालेकुम, क्या नाम है? ये आर्मी का नंबर है। पूछ रहा हूँ सीट बेल्ट क्यों नहीं लगाया आपने? अभी बैठा हूँ गाड़ी पे, अभी लगा दूंगा जब। लाइसेंस है आपके पास? जी दिखाना, इनको दिखाना लाइसेंस। अच्छा, हिंटे मसी कैंट जे एरिया में बीठा हूँ, जेको छे तो मां हाणे हितां निकितो आहियां। ये काथा निकिरंदा पिया? गवर्नमेंट नंबर प्लेट आहे, इनखे सीट बेल्ट बि न आहे। इन जे लाइ का आहे कानून वग़ैरह? बिल्कुलु कानून त हर शइ जे लाइ, पर मक़सदु आहे हर माण्हू इहो चवंदा हितां निकिरण जी, त असांखे ख़बर न हूंदी आहे किथां था अचनि। ये सर आप लोगों ने नंबर लगा लिया हमारा वाला, तो सर ये सही नहीं। अच्छा, गवर्नमेंट नंबर प्लेट जंहिंखे आहे त उनखे तव्हां चेक वग़ैरह कंदा आहियो जंहिंखे गवर्नमेंट नंबर प्लेट आहे, या ज़्यादातर नंबर प्लेट आहे? गवर्नमेंट जे माण्हू खे सर्विस कार्ड जीअं हूंदो आहे हुनजो, गवर्नमेंट जो जम जीअं आर्मी जो आहे त हुनजो हूंदो आहे। अच्छा। पाकिस्तान में उहो ऑन सर्विस माण्हू जेको हूंदो उनखे असां छॾे। कंप्लेन आई है। किसने की? जी जी, कंप्लेन मेरा हमारे यहाँ पर है, कैमरे लगे हुए हैं। मुझे कमांड एंड कंट्रोल की तरफ से नोट करवाया गया कि कैंट स्टेशन पर रश लगा तो खैरियत है। ट्रैफिक देखो बात सुने, ट्रैफिक प्रोग्राम शूट की बात। एक मेरी बात सुन, हमने तो रश नहीं की मेरा भाई, आप लोग हमने तो रश नहीं करी। अभी आप यहाँ खड़े हो, आप मेरा इंटरव्यू ले रहे हो, रश लग गया ना? किस वजह से लगा? आप लोगों की वजह से। आपने कैमरे ऑन कर लिए, पब्लिक तो तमाशा देखती किसका है। कसूर है? कसूर किसी का भी हो, लेकिन आप लोगों ने देखो कैमरे ऑन कर लिए। हम अपना काम कर रहे हैं, आप अपना काम कर रहे हो। हाँ, अपना काम करो, लेकिन कसूर एक तरीका कार होता है। आपका प्रोग्राम है, कोई चीज़ है, आप थाने में एंट्री तो कराओ। आप लोगों ने कैमरे ऑन कर दिए, कम से कम यहाँ पता तो चले कि ये चीज़। ये आप ट्रैफिक अमलदारों से बोलोगे, गाड़ियाँ वो रोक रहे हैं। ट्रैफिक अमलदारों को ट्रैफिक अपने कवानीन पे अमल करवा रही है। करवा रही है बिल्कुल। तो ट्रैफिक जो अपना काम कर रही है, उनको रोकोगे ना, गाड़ियाँ वो आपने रोक अपना रही हैं। शूटिंग करनी है, आप वहाँ पे अपना कैमरा रखो, आपको कोई नहीं रोकेगा। ट्रैफिक पुलिस के आपको साथ कोई नहीं रोकेगा। अभी भी आपने कैमरा रखा है, आपने कैमरा रखा है। अभी मैं 2 को डंडे मार। पुलिस मोबाइल मौजूद है, इनसे गलाइंदासीं। अस्सलाम वालेकुम जनाब, क्या नाम? आप पहले थाने जाओ। अच्छा, हमारे आई कुमार से SHO साहब बैठे हुए, DSP साहब बैठे हुए, वो हमें अच्छा, इजाज़त आपने देंगे सीट बेल्ट क्यों नहीं लगाया आपने? आप वहाँ जाओ, आप थाने जाओ, थाने से मैं बात करूँ। आपने सीट बेल्ट क्यों नहीं लगाया? हम ऐसे बात नहीं करेंगे। हिन लाइ कानून अलग आहे या वही साॻियो ई आहे? कानून बराबरि आहे सभु कंहिंजे तव्हां लाइ। पुछा नथा कयो इनको सीट बेल्ट वग़ैरह? सीट बेल्ट हिन में आई कोन्हे। इन्हनि लाइ कानून छा आहे? कानून सभु कंहिंजे लाइ बराबरि आहे। सभिनि लाइ बराबरि आहे। और न तव्हां उनखे चालान कयो था पिया, न का ॻाल्हि। तव्हां चए थो असां हिसाब सां ॻाल्हाए वली, तव्हांखे चए न पियो। मां छो वञी ॻाल्हाईंदोमांव उन हिसाब सां? असां सिर्फ़ु तव्हांखे कवर था कयूं त तव्हां कानून ते केतिरो इम्प्लीमेंट करायो था पिया। असां साईं रोज़ इंक्रीमेंट खे चलान ॾियूं पिया, ट्रैफिक बि रवां दवा करियूं पिया, चलान बि ॾियूं पिया। अच्छा, आम आवाम खां अलावा जेके सरकारी गाॾी आहे या जेके पुलिस जी गाॾी आहे, इनखे चालान कयो? अॼु सॼे ॾींहं में तव्हां कंहिंखे?
साईं जेको अचे थो त असां करियूं था, असां साम्हूं न टकरियो आहे। साम्हूं बीठो आहे, न सीट बेल्ट लॻल अथसि न लाइसेंस। अलाए कंहिंजे चो मोबाइल आहे, उहा त गश्त करे रहे थी, हुनखां पुछो न चओ असांजा थाणे ते जमा आहिनि। तव्हांजे अॻियां तव्हांखे ॿुधायो थी थाणे ते जमा? तव्हांखे ॿुधायो, तव्हांजे अॻियां न ॻाल्हि कई मां। असांजे ऑफिसर तव्हां ॻाल्हायो चएसि मूंखे बि इहो चए त तव्हां थाणे ते जमा आहिनि। थाणे ते जमा आहिनि माना हिननि खे इस्तिस्ना हासिल आहे त हिननि जा थाणे ते जमा आहिनि, हिननि खे तव्हां को बि चालान नथा करे सघो। साईं हिननि खे अथॉरिटी हूंदी त हुते जमा कया अथनि, हिननि लेटर हूंदो। उहो तव्हां लेटर चेक कयो हिननि जो? तव्हांजे अॻियां हली पियो हुन हलो मां सां गॾु चेक कयो, हलो अचो। हो तव्हांजे करे ई बीठो आहियां, अचो। मुंहिंजे करे कोन्हे बीठो, तव्हां सां बीठो आहे, चए त तव्हीं हलो थाणे ते, तव्हां सां ॻाल्हाइनि था हलियो। जंहिं तरीक़े सां तव्हां हिननि जो कार्रवाई कंदा आहियो, जंहिं तरीक़े सां तव्हां हिननि जो कमु कंदा आहियो, ड्राइवर खां तव्हां मालूमात वठो। लाइसेंस सारे थाने पे जमा है ना? हाँ लाइसेंस थाने में। तो सीट बेल्ट क्यों नहीं लगा रहे आप? यार आपको एक दफ़ा बात बताइए कि हमारे थाने चले जाओ, वो आपको सारी बातों का जवाब देंगे। ड्राइविंग आप कर रहे हो, कौन आप कर रहे हैं ना? कानून यही है कि आप जब ड्राइविंग करो तो आप सीट बेल्ट लगाएं अपना। आप मेरी ये पहले कानून है या बात नहीं? सुनो ना। या मैं गलत बात आप कर रहा हूं? थाने जाओ, उनसे पूछो वो क्यों बिठाया है। मैं पूछ रहा हूँ कि सीट बेल्ट लगाना आपके कानून में है? क्यों नहीं लगाया आपने? इमरजेंसी अभी मेरे को भी ऐसे उतरना पे मैं सीट बेल्ट उतारूंगा। क्या इमरजेंसी हो रही है यहाँ पे? और हो जाती है ना, हम सीट बेल्ट उतारते रहेंगे कि दूसरा हमें मार के चला जाए। ट्रैफिक एहलकार भी मुतमिन न थिया आहिनि, बरालो एतिरी जुरत नथा करनि जेके हिननि जे साम्हूं बीह करे ॻाल्हाइनि। ऐं ईअं ई लॻे थो पियो त बिटो कानून आहे, पुलिस वारनि लाइ हिकिड़ो अलॻि कानून आहे ऐं आम आवाम लाइ हिकिड़ो कानून आहे। पुलिस अमलदारनि सां ॻाल्हायोसीं, हिन वक़्तु असां सां गॾु अवाम बि मौजूदु आहे। अवाम जो भी मौक़िफ़ कोशिश कंदासीं असां वठूं। पुलिस के चालान नहीं कट रहे, सिर्फ अवाम के चालान कट रहे हैं, इस पर क्या कहना चाहेंगे? बहस की बहन होती है, यही बात है कि पुलिस कभी भी नहीं चाहेगी कि हम अपने पेटी भाई के ख़िलाफ़ कोई इलीगेशन लगाएं। यही वजह है कि वो अपना चालान का टोटल पूरा करने के लिए आवाम की तरफ जाते हैं। अगर इस पर कोई एतराज़ करे तो फिर वो थोड़ा सा अवॉइड कर लेते हैं, कोई एतराज़ ना करे तो फिर उस पर चालान काट दिया जाता है। ये एकतरफ़ा और जानिबदाराना रवैया जो है पुलिस का, ये वाकई जो है काबिल तशवीश है। इस पर अगर हमारी इंतजामिया एक्शन ले तो बहुत अच्छी बात होगी। अब ये सरकारी गाड़ी है, इसका तो चालान नहीं काट रहे। पुलिस वाले जो कानून के मुहाफिज हैं वही कानून को तोड़ रहे हैं। ड्राइव कर रहा है गाड़ी, उसका काम बनता है कि बेल्ट पहनना, लेकिन वो जज्बात में आ गए, चलो कह रहे हैं कि मैं जल्दबाजी में उतरना पड़ता है इसलिए नहीं पहन सकते, वो एक अलग बात है। लेकिन जो आम पब्लिक है उसके लिए तो कोई जल्दबाजी नहीं है ना, उसको तो आप कानून के मुताबिक चलना चाहिए। सरकार खुद अगर कानून को तोड़ेगी तो आम आवाम क्या करेगी? एक ट्रैफिक वाला आदमी जो सरकारी गाड़ी का कोई चालान काट सकता है, ये मोबाइल खड़ी आप उसको बोलो चालान काटे इसका। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं बीठा आहियूं शाहरा फैसल वटि। शाहरा फैसल ते आवाज़ टावर जे साम्हूं हिते रेंज रोवर गाॾी बीठी आहे ऐं फैंसी नंबर प्लेट वारे खां जेको आहे ॻाल्हाईंदासीं असां। सर नंबर प्लेट फैंसी है सर। चालान वारा क्यों? चालान वाला ना साहब ने नंबर प्लेट फैंसी है, अभी तक उसके पास नॉट इशू है, नहीं आई है। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं, असांजे साम्हूं ॾिसो था गाॾी आहे, कल्टस गाॾी आहे जंहिं ते मुगल्स लिखियलु आहे, टोटल ब्लैक शीशा आहिनि। गाॾी जेको ओनर आहे हिन टाइम जेको आहे हिननि खे ऑफिसरनि खे दोस्त ॾेखारे थो पियो। मोहतरम, हिन किरदार जे बारे में छा कार्रवाई थी सघे थी? कानून छा थो चए? सर बिल्कुल चवे थो त ब्लैक शीशा अलाउड न आहे, बिल्कुल गाड़ी बंद न हुजणु खपे, बिल्कुल को जो अंदर माण्हू वेठा आहिनि उहो नज़र अचणु खपे। ऐं ॿिए नंबर हुनखे नंबर प्लेट लॻाइणु खपे। हुन त पंहिंजी मुगल जे नाले सां नंबर प्लेट लॻाई आहे। कहिड़ी कानूनी कार्रवाई करे सघो था तव्हांजे खिलाफ़? सर जेतिरे नंबर प्लेट न आणे असां गाॾी बंदि करे सघूं था। ट्रैफिक पुलिस में कुछ अहिड़ा किरदार भी आहिनि जेके माशाल्लाह पंहिंजो ईमानदारी सां नौकरी करे रहिया आहिनि। हिननि खे फ़र्क़ु नथो पए त गाॾी जे अंदरि को मिनिस्टर वेठो आहे, गाॾी जे अंदरि को वॾो ऑफिसर वेठो आहे। हे पंहिंजे कानून मुताबिक़ पंहिंजी कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। जेको कल्टस कार और उनखे धौंस ॾेखारे थो, हिन उन्हनि जी गाॾी जेको आहे बंदि था करनि। चालान वारा बि करे सघो था, कोई जुर्मानो आयत करे? बिल्कुलु ब्लैक शीशनि जो चालान थींदो सर 1000 रुपए जो, ऐं उनखां पोइ नंबर प्लेट जो आहे, उनजो चालान बि आहे, उनजो नंबर 500 रुपया। सीट बेल्ट वारा बि न लॻल हुयो त इन जे बारे में उनजो बि चालान हणी सघो था? हाँ बिल्कुल चालान वो भी हणी सघूं सर। बेल्ट क्यों नहीं लगाया था? अभी उतारा है। हाँ, अभी उतारा है। क्यों? गर्मी हो रही थी। लाइसेंस है आपके पास? कहाँ की गाड़ी है? केसी थाने की है। आ जाए सामने ट्रैफिक पुलिस वाले।
क्या कानून देखते हैं उनके आप? मातलबी साहब सीट बेल्ट ना लॻल कानून जा मुहाफ़िज़ कानून जी लताड़ कनि था पिया। इंशाल्लाह सर पहिरें बि तव्हां निशानदेही कई आहे जेको आहे सो कुझु लाइसेंस वग़ैरह जी, लिहाज़ा जेको आहे सो लाइसेंस त हिन वटि जेको आहे सो मौजूदु आहे। बाक़ी सीट बेल्ट जो चालान जेको आहे हिन जो ठाहियूं था सर। इन जो चालान सीट बेल्ट जो 520 रुपीज़ जो जेको आम माण्हू जो थिए थो बिल्कुलु उहो ई थींदो। उहो ई कयो था पिया चालान। ट्रैफिक पुलिस एहलकार जेके कुझु सभई ख़राबु नथा थी सघनि, कुझु जेके आहिनि पंहिंजे फ़र्ज़ जेको आहे सही तरीक़े सां सर अंजाम ॾियनि था पिया। भले कानून जी पुलिस जी गाॾी आहे, पुलिस जे ड्राइवर खे सीट बेल्ट न हुयो, असांजी निशानदेही ते एसओ आहे महताब अली उन्हनि खे 520 रुपए जो चालान करे थो पियो। सरकारी ड्राइवर ना है, हाँ प्राइवेट आहे। तव्हां सरकारी ऑफिसर आहियो, तव्हां फरंट में वेठा हो, तव्हां निशानदेही करे सघो? करायूं था, बिल्कुलु करायूं था। चालान करायो था तव्हां मनो था पिया अमल ग़लति आहे? हाँ ग़लति आहे बिल्कुलु। असां पाण लॻाई वेठा। पुलिस जो एस आया पाण तस्लीम करे थो पियो त ग़लति अमल आहे, कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु कंहिंखे बि इजाज़त न आहे। पाण अगरि ग़लती तस्लीम करे थो त ट्रैफिक पुलिस हिननि जो चालान कटियो ऐं बख़ूबी पंहिंजी रज़ा ख़ुशी सां चालान भरण लाइ तयारु आहे। छा कार्रवाई थी सघे थी हिन जे ख़िलाफ़? हालांकि हिते सख़्ती सां ख़िलाफ़ वर्ज़ी आहे 51 कोड में कोई हिन जी लॻंदो। परमिट जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हिन जी परमिट जेकी आहे 16 बोर्ड तक था, उन खां पोइ अंदरि इंटर सिटी में नथा अची सघनि। इसकी इजाज़त से आयो यहाँ पे? ये बुकिंग की गाड़ी है, रूट की नहीं है कि हम रूट के लेके जा रहे हैं, हम फार्म हाउस जा रहे हैं। आपको जो ये नीचे बुला रहे हैं, आप क्यों नहीं आ रहे? मैं आ रहा हूँ, वो गाड़ी की जो है ना इधर से गेट नहीं खुलता है, ये यू टर्न गाड़ी है ना, उससे उतरना पड़ेगा उस तरफ से। परमिट इजाज़त दे रही है, यहाँ तक अंदर नहीं दे रही है इंटर। सर सुने, ये वो रूट वाली गाड़ी नहीं है, ये बुकिंग की गाड़ी है, ये तो फार्म हाउस जा रहा हूँ मैं। आप आ जाएं, चालान पेड करें, मैं आपको छोड़ देंगे। मोहतरम क्या कहना चाह रहे हैं? अभी गाड़ी जो है ख़राब हो गई थी, तो इन्होंने बेचारों ने बहुत सपोर्ट किया। गाड़ी के अंदर पानी वगैरह ला के दिया, वो डाला, गाड़ी सही करके दी, सब करके दिया। इनकी सब मेहरबानी है, इनका बहुत बहुत मेहरबानी है। ये तो कोई भी शहरी अगर इसकी जगह पे कोई और भी होता वो करता है, इनकी मेहरबानी की क्या बात? लेकिन पाकिस्तान के अंदर काफ़ी हद तक देखा जाए तो इंसानियत ख़त्म हो गई है लोगों के अंदर। लेकिन आज मेरे साथ ये दूसरा है ट्रैफिक वालों का। एक ट्रैफिक वाले को दोपहर में मैंने कंप्लेंट करी कि 2 बस वाले रेस लगा रहे हैं, उससे शहरियों को नुकसान है। तो उन्होंने सिग्नल पे जाके वो 2 बस वालों को साइड पे लगवा के उनके चालान वगैरह काटे, सब करा। इतफ़ाक़ सां जेको ॾींहुं गुज़रियो आहे त असांखे ट्रैफिक पुलिस अमलदार जेके आहिनि उहे बि ईमानदार मिलिया आहिनि ऐं इतफ़ाक़ सां आवाम बि उन्हनि जी तारीफ़ थी करे। असां कोशिशि कयूं था त कुझु अहिड़ा रोल बि मिलनि असांखे जेके आवाम खे तकलीफ़ ॾियनि था पिया, आवाम खे सताइनि था पिया। कुझु इन्हनि में ज़रूरु अहिड़ा रोल बि हूंदा आहिनि। असां सां गॾु पंहिंजो शामिर साहब मौजूदु आहे, उनखां पुछा कंदासीं। काफ़ी अहिड़ियूं शिकायतां बि अचनि थियूं जेके ट्रैफिक पुलिस अमलदार आहिनि उहे आवाम खे तंग बि करनि था पिया। तव्हांजे नॉलेज में आहे अहिड़ी का ॻाल्हि? सर नॉलेज में न आहे। ज़्यादातर माण्हू जेको आहे सिंगल वायलेशन कंदा आहिनि। अगरि रोकींदा आहियूं त माण्हू इहे चई सघनि था। बहरहाल भाऊ जी जेकी गाॾी हीट थी वई, पाणी गरम थी वियो, त उहो कढी करे उनखे जेको आहे पाणी विझी करे उनखे जेको आहे मुसाफ़िर रस्ते में रवानो करे छॾियो। अच्छा, ज़्यादातर जेके ट्रैफिक पुलिस अमलदार हूंदा आहिनि उहे गरम दिमाग़ जा छो हूंदा आहिनि? सर दरअसल असां दूहें मिटी ऐं जेको आहे गर्मी में बीठा आहियूं, काफ़ी हद ताईं असां बर्दाश्त कंदा आहियूं। इंशाल्लाह कोशिशि कंदा आहियूं त असांखे कावड़ न अचे, पर गर्मी जे लिहाज़ सां कॾहिं कॾहिं इंसानु आहे, असां बि इंसान आहियूं। जी नाज़रीन, बिल्कुलु इहा हिकिड़ी जेको आहे हक़ीक़त ॻाल्हि आहे। सॼो ॾींहुं धुएं में, गर्मी में, गाॾियुनि जी हीट जे विच में जेको आहे ट्रैफिक पुलिस रहे थी पई, जंहिंजी वजह खां जेको आहे तबियतनि तौरु जेको आहे थोरा गरम रहंदा आहिनि। माना चिड़चिड़ी हिननि जी थोरी तबियत हूंदी आहे। आवाम खे बि खपे त हिननि सां गॾु सहकार करे, हिननि सां गॾु तावन करे, थोरी थोरी ॻाल्हि ते ट्रैफिक पुलिस सां न चिड़े। हे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां आवाम जे लाइ ई रोडनि ते बीठो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं त शाहराह फैसल ते, जिते कल्टस कार वारो हमरा जेको पहिरें दोस्त ॾेखारे पियो ऐं पुलिस ऑफिसरनि सां चिड़ी करे ॻाल्हाए पियो। अस्सलाम वालेकुम, क्या नाम है आपका? मेरा नाम है मेरा। अच्छा उमेर साहब, ये आपने सारे गाड़ी के ब्लैक शीशे वगैरह किए हैं, अभी जो पुलिस ने आपको रोका है, आपसे उसकी बात वगैरह भी हुई है, क्या बातें हुई और क्या समझते हैं पुलिस कैसा काम कर रही है? बिल्कुल नहीं, हालांकि मेरे पास जो है इसके काले शीशों के नेम प्लेट के परमिशन भी है और डॉक्यूमेंट्स भी मौजूद हैं, मैंने इनको दिखा दिए हैं। तो ये एक बहुत अच्छी बात है कि जो ट्रैफिक पुलिस है और मीडिया है वो इस चीज़ पे रोल अदा कर रही है कि लोगों को विदाउट परमिशन या जो भी इस तरह कर रहे हैं तो उनको रोक रही है।
क्योंकि आगे चल के यही चीज़ें मसले मसाइल खड़े कर देती हैं, इल्लीगल कामों में शुमार हो जाती हैं ये सारी चीज़ें, तो फिर ये ट्रेस करना बहुत मुश्किल हो जाता है। तो बेहतर है कि इन चीज़ों को पहले ही रोका जाए तो ज़्यादा अच्छा है, और हर गाड़ी को चेक किया जाए कि आया कि वो जिसकी भी हो कि उसके पास उस चीज़ की परमिशन है भी या नहीं, कि वो चेक लगा ऐसे ही करके तो नहीं फिर रहे कि भाई विदाउट परमिशन चला रहा है इलीगल तौर पे। बहुत अच्छी बात है कि मीडिया यहाँ पे ये रोल अदा कर रही है, और ख़ास तौर पे पुलिस जो है हमारी, जो दिन रात इस चीज़ पे कर रही है। मैं अप्रिशिएट करूँगा इन सबको। पुलिस वालों ने आपको कोई चालान वगैरह काटा है? नहीं, उनको बस दिखा दिया है, शो कर दिया है, तो फिर जाहिर सी बात है वो आगे से वो कार्रवाई तो नहीं करेंगे ना। जिनकी नहीं होंगी ये चीज़ें तो वो तो फिर उनको करना पड़ेगा मजबूरन, और ये एक अच्छी बात है कि ये कर रहे हैं कि ताकि इस चीज़ पे रोकथाम हो सके। जी नाज़रीन, शहरियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधो था पिया। शहरी प्रोग्राम माफ़िया राज जी टीम खां ऐं उन जे किरदार खां बिल्कुलु मुतमिन नज़र अचनि था पिया। जेको ग़लति आहे उहो किराए करे थो पियो। जीअं तव्हां ॾिठो त पुलिस जी मोबाइल भॼंदे ॾिठी तव्हां, सिर्फ़ु उन्हनि खां असां ड्राइविंग लाइसेंस जो पुछा कयोसीं, सीट बेल्ट जो पुछा कयोसीं, पर पुलिस जी मोबाइल जेके पुलिस जा एहलकार हुया, कानूनी मुहाफ़िज़ हुआ, उहे जवाबु ॾियण खां जेको आहे त कतराए करे भॼी विया। पर हिन टाइम जेके शहरी असां सां मौजूदु आहिनि, प्रोग्राम माफ़िया राज जी टीम खां काफ़ी मुतमिन नज़र था अचनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम, प्लीज़ ये कैमरा साइड पे कर ले। सीट बेल्ट क्यों नहीं लगाया आपने? सीट बेल्ट आप प्लीज़ कैमरा साइड पे कर ले। मैंने बात नहीं करनी कैमरे में, प्लीज़। क्यों बात नहीं करेंगे आप? भाई मैंने बात क्यों नहीं करनी? फैंसी नंबर प्लेट भी आपने लगाई है? भाईजान कुछ छा कार्रवाई थी सकती? सर जो चालान कयूं था ब्लैक शीशा आहिनि। जी नाज़रीन, सुबुह खां वठी प्रोग्राम माफ़िया राज जी टीम ट्रैफिक पुलिस सां गॾिजी जेको आहे कार्रवाई करे रही आहे। हिन टाइम जेको आहे मुंहिंजे खाॿे पासे तव्हां ॾिसी सघो था पिया, सिग्नस गाॾी आहे जंहिंजी तव्हां नंबर प्लेट ॾिसो था पिया, सिर्फ़ु बलोचिस्तान लिखियलु अथसि ऐं फैंसी नंबर प्लेट आहे। ट्रैफिक पुलिस एहलकार जेको आहे नंबर प्लेट बि लाइनि था पिया ऐं पूरी पैक्ड गाॾी आहे। हिन टाइम शामिर साहिबु असां सां गॾु आहे। शामिर साहिबु, छा चवणु चाहींदो अहिड़े कैरेक्टर जे बारे में? न गाड़ी खां लहे थो पियो ऐं न ई तव्हांखे कागज़ हिन वटि पूरा आहिनि, न ई पंहिंजो हिन जा ब्लैक शीशा खणी करे घुमे थो पियो। छा चवणु चाहींदो हुन जे बारे में? छा सज़ा आहे हिन जो? ॿ चालान ॾियां थो नंबर प्लेट जो ऐं बग़ैर ड्राइविंग लाइसेंस जे लाइ। कानून ते अमल कीअं कंदो? कहिड़ी हिन जी अहिड़ी सख़्तु सज़ा थी सघे थी जंहिंखां पोइ कानून ते अमल करे? नेक्स्ट टाइम मैं गाड़ी रोके ऐं बीहारे छॾी आहे। नंबर प्लेटूं ॿई लाइ मां जमा कयूं ऐं NIC हिन जो मां जमा करे छॾियो आहे। जी भाईजान, क्या क्या कह रहे थे आप? कुछ नहीं कह रहा था मेरे भाई, मैंने बात नहीं करनी है, प्लीज़ कैमरा। मीडिया ते ॻाल्हाइण खां लवाए थो पियो, चए थो मीडिया ते मां न ईंदुसि। बाक़ी हिननि खे पुलिस एहलकारनि खे सॉरी करे थो, मां इहा ॿीहर ग़लती कोन कंदुसि ऐं लाइसेंस बि पंहिंजो खणी करे घुमंदुसि। पंहिंजी धाक जमाइण जे लाइ जेको आहे कराची में अहिड़ा किरदार जेको आहे खुलेआम घुमी रहिया आहिनि। इन्हनि ते कंट्रोल इन जे लाइ बि नथो थी सघे जो सिर्फ़ु हिन जी एॾी वॾे कम जी बि सज़ा सिर्फ़ु 1000 रुपये जो चालान आहे, जंहिंजी वजह खां अहिड़े किरदारनि खे रोकणु हिन टाइम इंतिहाई मुश्किल आहे। हलूं था पिया अगली तरफ़, उते ॾिसूं था पिया छा सूरत आहे। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं न्यू टाउन थाणे ते, जिते DSP साहब असां सां गॾु मौजूदु आहे, रियाज़ अहमद भुट्टो साहब। साईं भुट्टो साहब, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। मोहतरम, हे जेको ट्रैफिक पुलिस जे जेके तव्हांजा अमलदार आहिनि, सभ खां पहिरियों त टू बी फ्रैंक पूरो सुवालु इहो आहे त इहे चिड़चिड़ी हिननि जी तबियत हूंदी आहे ऐं ज़्यादातर शिकायत हिननि जे रवैये जूं ईंदियूं आहिनि। इनखे कंट्रोल करण जे लाइ कहिड़ी हिकमत अमली तव्हां जोड़ी आहे? ये सभु असां वटि जेतिरा बि पुलिस ऑफिसर्स आहिनि या हिन वक़्तु जेका यंग नफ़री आई आहे असां वटि तक़रीबन 7,500 तमामु लिखियलु पढ़ियल आहिनि ऐं असां उनखे ट्रेनिंग बि ॾिनी आहे ऐं उनखे रवैये जे बारे में असां उनखे चवंदा रहंदा आहियूं। पोइ अॻियों जेकॾहिं को अहिड़ो को लहजो उन्हनि जो अची थो वञे, छो त हर माण्हू खे जल्दी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त जेकॾहिं किथे थोरी का गाॾी ब्रेक हणे थी त उतो ई को कट आहे त अगेंस्ट में माण्हू वञे शुरू थो थिए। सब्र कंहिं वटि बि कोन्हे। रोज़ु असां उनखे जॾहिं पार्टी ब्रीफ कंदा आहियूं, जॾहिं ड्यूटी पहिरियों कोन्हो त सभिनी खे इहो चवंदा आहियूं त सभिनी सां रवैयो तमामु सुठो रहो। लाज़मी आहे 50 किलो बराबरि न, किथे ग़लती बि थी कंदा हूंदा
और असां उनखे ब्रीफ कंदा रहंदा आहियूं। अच्छा साईं, जेको तव्हांजो एरियो आहे स्पेशली यूनिवर्सिटी रोड, शाम जे टाइम ते ट्रैफिक जाम हुजण हिते मामूल बणियल आहे, मिंटनि जा सफ़र कलाकनि में हिते तय थियनि था पिया, इन खे रिज़ॉल्व करण लाइ कहिड़ो किरदारु तव्हां अदा करे रहिया आहियो? हिन टाइम अवामी शिकायतां इहे बि आहिनि त इन दौरान ट्रैफिक दौरान पुलिस वारो इन शइ खां फ़ाइदो वठनि था, पोइ 200-300 जी गेम हले थी पई पार्किंग ते बि, ऐं स्पेशली जेके हिते पार्किंग वारा आहिनि उहे बि पुलिस सां मिली भगत करे ऐं पैसे जी ॾे वठ हले थी पई। इन बाबति इन ॻाल्हि में का सदाकत आहे? तव्हां वटि कहिड़ियूं? पहिरीं ॻाल्हि त यूनिवर्सिटी रोड ते का पार्किंग कोन्हे का, जेका KMC DMC पार्किंग अलॉट कंदी आहे। असां वटि जेल चौरंगी खां वठी करे या असां पीपल्स चौरंगी वठी करे अचूं, काई बि चार्ज पार्किंग कोन्हे वेंदे हसन स्क्वायर ताईं, जेको मुंहिंजो एरिया आहे। इहो जेको 200-400 जी तव्हां ॻाल्हि कई त पीक आवर्स हूंदा आहिनि, इहे शाम जो 5 बजे खां वठी 8 बजे ताईं। पीक आवर्स में भले सुबुह जो टाइम हुजे या शाम जो टाइम हुजे, उन में असां चालान न कंदा आहियूं, छो त असांखे ट्रैफिक क्लियर करणी हूंदी आहे। अच्छा, जेको तव्हां चयो त ट्रैफिक प्रॉब्लम हितो यूनिवर्सिटी रोड खां जॾहिं तव्हां वञो था जेल चौरंगीअ खां, त इहे 4 ट्रैक आहिनि। ठीकु आहे। ऐं जेका बहादुराबाद खां स्टेडियम खां ट्रैफिक अचे थी, 2 ट्रैक यू टर्न करे लेफ्ट टर्न करे यूनिवर्सिटी रोड ते लहनि था, इहे 6 थी विया। लियाकताबाद खां जेका ट्रैफिक अचे थी, हेठि हिकु त पुल ते चढ़े थी, ॿी हेठों अची मछली कट खां 2 ट्रैक इहे थी विया, 8 ट्रैक थी विया, अॻिते उहे 4 ट्रैक आहिनि। सही। त जॾहिं 4 वारा 8 थी वेंदा, वरी वञी चेन में पवंदा त ट्रैफिक प्रॉब्लम थींदो। अच्छा, हिते कोई प्रॉब्लम न हूंदो आहे। मछली कट ॾिठो त मछली जी जी हसन स्क्वायर पुल खां जीअं तव्हां क्रॉस कंदो त अधु वधीक ट्रैफिक अंदरि वेंदी आहे, गिलानी स्टेशन जी जी गुलशन इकबाल जे अंदरि। असल प्रॉब्लम हुते आहे। अच्छा, तंहिंजे करे 8 ट्रैक जॾहिं 4 ट्रैकनि में पवंदा, इन करे ट्रैफिक फ्लो त ठहंदो। जेके हसन स्क्वायर खां वठी नीपा ताईं जेकी पार्किंग फीस वठनि था पिया, नीपा ताईं मां न चयो, मां जेल चौरंगी यूनिवर्सिटी रोड जी ॻाल्हि हले थी न साईं? मुंहिंजो जेको एरिया में पंहिंजी ॻाल्हि, अच्छा वधीक ख़बर न आहे। अच्छा, पीपल्स चौरंगी खां वठी हसन स्क्वायर ताईं। अच्छा, हसन स्क्वायर खां अॻिते तव्हांजो एरियो न आहे हुते? इंक्रोचमेंट जे लाइ पंहिंजो इदारो आहे, इंडियन इंक्रोचमेंट। ठीकु। उन खां पोइ उन जो पंहिंजो हिकिड़ो डोमेन आहे, उन खां पोइ KMC आहे। ठीकु। हे जेके बि रेड़ा पथारा फुटपाथ ते, कुझु एरियो KMC जो आहे, कुझु एरियो DMC जो आहे। कार्रवाई बि कंदा आहिनि, 5 पथारा गाॾी में विझंदा आहिनि, पर अॻिली गली में वञी करे छॾे ॾींदा आहिनि। असां अगरि उनखे खणूं त असां उनखे रखूं किथे? असांखे कोई इम्पाउंड यार्ड कोन्हे, या त उनखे बंदि कयूं, असां यार्ड ई कोन्हे असां वटि कोई। इन करे असां उनखे भॼाईंदा रहंदा आहियूं, उहो अॻिते असां पोयूं वरी असां मोटी ईंदा आहियूं त वरी अची पंहिंजे हथ ते रहंदा आहिनि। इन करे अॼु असां इहा कार्रवाई कई आहे, तव्हां साम्हूं तव्हां ॾिठो हूंदो त असां अॼु उनजा अंचर पंचर खोले छॾिया आहिनि। ट्रैफिक पुलिस जे करे ट्रैफिक जो प्रॉब्लम घटि आहे, ॿियनि डिपार्टमेंट जे करे प्रॉब्लम वधीक आहे ट्रैफिक में। हाणे मूंखे ॿुधायो, गटरो उबलियो असांखे कहिड़ो ॾोह आहे? उहो असां वारो वारो वेंदासीं, उन्हनि खे चवंदासीं यार महिरबानी कयो गटर खोलियो, साईं ट्रैफिक हले, कचरे वारे ॾे वेंदासीं। इवन पंहिंजा पैसा भरे करे खॾा मिटी घुराए पंहिंजा खॾा बंदि कराईंदा आहिनि। ॿियो अहम इशू आहे, तव्हांजे डिपार्टमेंट में पार्शलिटी हले थी पई, त जंहिंजो अगरि कोई वाक़िफ़ आहे त उनजो चालान नथो थिए। का कानूनी गाॾी, जीअं सपोज़ पुलिस जी गाॾी थी वई, उनजो ड्राइवर बेल्ट नथो हणे, उनखे चालान नथो थिए, उन वटि लाइसेंस न आहे, उनखे चालान नथो थिए। स्कूटर वारा आहिनि, बग़ैर लाइसेंस जे स्कूटर हलाइनि था पिया, गश्त कनि था पिया, पर आवाम थोरी बि ग़लती करे थी या कुझु बि थिए थो, आवाम जो चालान फ़ौरन थी थो वञे। कंहिं बि ईअं न चयो आहे त पुलिस वारो आहे की हेलमेट कोन्हे त हिन जो चालान न कयो, या अॻियां वञे थो अचे त हिन जो चालान न कयो, न करणु घुरिजे। ऐं असां कराईंदा आहियूं, हा किथे ओवलाइज कंदा हूंदा, मां कोन थो चवां त 100% ईअं हूंदो, पर कानून कंहिंजे लाइ अलॻि न आहे, कानून सभिनी पर में थियणु घुरिजे। ऐं असां जिते पाण बीठा हूंदो त कराईंदा आहियूं। तव्हांजा जेके नवां छोकिरा आहिनि, जेके नया रिक्रूट थियल, स्पेशली कुझु नाला बि आहिनि मां वटि, कुझु यासीन आहे, उनखां पोइ मुंहिंजे ख्याल में दिलदार बि आहे। हिते यूनिवर्सिटी रोड ते सिविक सेंटर जे ॿाहिरां, यूनिवर्सिटी रोड सिविक सेंटर मुंहिंजे ख्याल में तव्हांजे अंडर में अचे थो। सिविक सेंटर DSP बहादुराबाद अज़ीज़ भट्टी विलायत आहे। उतां जी ॾाढी शिकायत अचे थी पई त आवाम खे तंग बि कनि था पिया, पैसा बि वठनि था पिया, ऐं पार्किंग वारनि सां मिली करे जंहिंजी गाॾी अगरि उते बीठी आहे त उहा नथी खई वञे, जेके उन्हनि खे हद खां ॿाहिरि निकितल आहे। त इहे शिकायत आहिनि जेके त ज़ाहिर ॻाल्हि आहे उते आहिनि, त तव्हांजे एरियाज़ में बि हूंदियूं। इन्हनि खे कंट्रोल करण लाइ या इन्हनि खे चेक एंड बैलेंस करण लाइ को तव्हांजो आहे सिस्टम मैकेनिज़म? शिकायत ईंदी आहे त उनजी इंक्वायरी थींदी आहे, पर तव्हां यकीन कयो अगरि 10 शिकायतूं अचनि थियूं न, त उन में न फेक आहिनि बिल्कुलु, उन जेको वजूद ई कोन्हे, बुनियादी कोन्हे। जॾहिं हिकिड़ी पार्टी तव्हां ॻाल्हि ॿुधो था, जॾहिं ॿी पार्टी खे घुराईंदा त उन ते का ॻाल्हि ई कोन्हे का। पुलिस जी कारकर्दगी खे शो करण जे लाइ मोबाइल जो तव्हां हिकिड़ो सिस्टम जोड़ियो आहे, त अगरि सिपाही कंहिंसां ॻाल्हाए थो पियो त मोबाइल हो रिकॉर्डिंग कान थो करे। कुझु फैमिलीज़ जूं बि रिकॉर्डिंग कयूं वयूं माज़ी में, जंहिंखां उहो जेतिरो कतराइनि था पिया त तव्हांजो सिपाही या तव्हांजो जेको अमलदार आहिनि उहो मोबाइल रिकॉर्डिंग ऑन करे। तव्हां सम्झो था पिया त इहा मोबाइल रिकॉर्डिंग वारो सिस्टम थोरो मिसयूज़ थिए थो पियो? लेडीज़ जे लाइ त बिल्कुलु बि मूंखे ख़बर न आहे, ऐं थियण बि न घुरिजे।
बाक़ी हाणे ॾिसो न, हाणे जेकॾहिं असां रोड ते बीठा आहियूं का शइ हटायूं था, इंक्रोचमेंट हटायूं था या कंहिंखे चालान कयो था, को अॻे सां अचे थो ऐं उल्टो उहो असां सां मिसबिहेव थो करे, त सुभाणे उहो कंप्लेन जेकॾहिं कंदो त असांखे को सबूत थो अचणु घुरिजे न की साईं ॾिसो हीउ ग़लति अचे पियो, असां हिनखे रोकियो आहे, चालान था कयूं, सुभाणे कंप्लेन कंदो। तव्हांजे इन अमल जी असां मीडिया भरपूर हिमायत बि कईसीं, ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां माज़ी में ॾिठो हूंदो त असां तव्हांखे भरपूर कवरेज वग़ैरह ॾिनीसीं, पर मुंहिंजो सुवालु इहो आहे त इहो जेको मोबाइल सिस्टम आहे तव्हां सम्झो था पिया किथे न किथे मिसयूज़ थिए थो पियो? न नाजाइज़ कीअं कजे, मूंखे सम्झ में कोन थो अचे। जैसे लेडीज़ जी मां ॻाल्हि कई त बिल्कुलु न थियणु घुरिजे, बाक़ी अगरि किथे को प्रॉब्लम थिए थो, को झेड़ो झटो या हिकिड़ो माण्हू ग़लती करे थो अचे ऐं उल्टो उहो ॾाढो थी थियणु चाहे त कम अज़ कम को प्रूफ थो हुजे न, त उनखे इहा त ख़बर पए त ग़लति आयो आहे ऐं उहो लैंग्वेज कहिड़ी थो इस्तेमालु करे। जी नाज़रीन, बिल्कुलु अवां रियाज़ अहमद भुट्टो साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, साईं जन पाण DSP ट्रैफिक आहिनि ऐं हिननि जो इहो ई चवणु हुयो त पुलिस वारो कॾहिं बि अगरि न कंदो, असां आवाम जी फलाह ऐं बहबूद लाइ, आवाम जी ख़िदमत जे लाइ हिते हाज़िर आहियूं। ज़रूरु ज़ाहिर ॻाल्हि आहे पुलिस वारो जेको 8 कलाक ड्यूटी करे थो पियो, उस में बीठो आहे, गाॾियुनि जे हीटअप में बीठो आहे, धुएं में बीठो आहे, ज़रूरु चिड़चिड़ोपन जी तबियत में पैदा थिए थो पियो। साईं जन जो इहो बि चवणु हुयो त आवाम खे पुलिस सां तावन करणु खपे। क्या नाम है आपका? रियाज। रियाज भाई, कि क्या हो रहा है? काफ़ी देर से देख रहे हैं आप खड़े। सर ये कह रहे हैं कि नंबर प्लेट फैंसी लगाया हुआ है, इस पे चालान हो रहा है। कितना चालान किया है आपको? सर 520। नंबर प्लेट तो वाकई है ना, फैंसी पे चालान तो है कानून। तो अभी ऑर्डर दिया हुआ तो है, हमारी रजबी कंपनी है। अच्छा। वो बहुत सारी गाड़ियाँ, एक गाड़ी तो नहीं है, तो सब गाड़ियों का फिर एक साथ बनकर आता है। ये कह रहे हैं कि भाई हमें ऑर्डर हुआ है कि भाई फैंसी नंबर प्लेट को ख़त्म करो। पहले कभी भी हुआ है चालान आपका? इसी महीने में पहले भी हुआ है। चेंज करते ना नंबर प्लेट? सर कंपनी ने अभी ऑर्डर आगे दिया हुआ है तो सारे नंबर प्लेट एक साथ आएंगे ना। सिर्फ इसका ही चालान किया है या सबका कर रहे हैं आप? सबका कर रहे हैं, बहुत सारी प्लेटें पड़ी है हमारे पास। यही सजा है कि जुर्मान भरेंगे, प्लेट दूसरे लगाएंगे जेन्युइन। अच्छा, साइज का नंबर लेटर भी नहीं है, कुछ भी नहीं है। मोटरसाइकिल वाले जा रहे हैं बगैर हेलमेट के, उनके नंबर प्लेट नहीं है, उनके खिलाफ भी आप कार्रवाई कर रहे हैं? बिल्कुल कर रहे हैं, बिल्कुल कर रहे हैं। हिते भी ट्रैफिक जो ॾाढो अज़ाब रहे थो पियो ऐं ट्रैफिक पुलिस जा जेके अमलदार आहिनि हिते हिक खां वधीक हूंदा आहिनि ऐं काफ़ियुनि जो इहो बि चवणु आहे त कमाई जो हिकिड़ो वॾो आहे। हिते हिन सां गॾु मौजूदु आहियूं, ॾिसूं था पिया त हे कहिड़ियूं कार्रवाई कनि था पिया। डिपार्टमेंट ऑफ वापडा पाकिस्तान का गोल्ड मेडलिस्ट है, उन्होंने ही वापडा ने कहा आप नंबर प्लेट लगा सकते हैं, वापडा लिखा भी हुआ है। उन्होंने कहा है लेकिन आपको अलाउ नहीं है, गाड़ी प्राइवेट है आपकी। ये नोटिफिकेशन कोई है? गाड़ी आपकी प्राइवेट है। मैं बताओ, इसका जवाब देता हूँ। प्राइवेट गाड़ी पे अगर सरकारी नौकर है, सरकारी कार्ड है, गवर्नमेंट जो गाड़ी देती है वो गवर्नमेंट में नंबर प्लेट देती है, लेकिन जो प्राइवेट गाड़ी होती है उस पर नंबर प्लेट आप लगा सकते हो, ये उन्होंने परमिशन दिया। मैं आपको दिखाता हूँ। सरकारी नंबर प्लेट के साथ जाती गाड़ी चलाना गैर कानूनी है। जाती गाड़ी है, प्राइवेट गाड़ी है, सरकारी नहीं है। ये आप बात अंडरस्टैंड करें, आप अफसर है, मेरी सुन तो ले। गवर्नमेंट जो गाड़ी देती है गवर्नमेंट साथ नंबर प्लेट देती है, लेकिन अगर प्राइवेट गाड़ी है और बच्चे के पास सर्विस कार्ड है और बच्चा पाकिस्तान का गोल्ड मेडलिस्ट है, उन्होंने कहा है सर्विस कार्ड के साथ आप नंबर प्लेट लगा लें, क्योंकि ही इज़ नाउ 20 ईयर्स ओल्ड। पुलिस आपको तंग ना करे तो लगाएं, इजाज़त है। अगर सर्विस कार्ड ना हो तो जुर्म है, मैं मान रहा हूँ। नहीं, जुर्म तब जब सरकारी ना हो। अफसर आप समझो। आप हैं वापडा में एम्प्लॉय? आप? मेरा बेटा एम्प्लॉई है, 3 बेटे हैं, तीनों एम्प्लॉई हैं, गोल्ड मेडलिस्ट हैं पाकिस्तान के। ये देखिए इन्होंने लिखा है सरकारी नंबर प्लेटों के साथ जाती गाड़ी चलाना, यानी कि एक आदमी गवर्नमेंट गाड़ी देती है SP को, DIG को, बीवी उसकी चला रही होती है। ये कौन सा कानून है? फिर वो साथी गाड़ी जब वो ड्यूटी पे जाएगा तब चलाएगा, उसके बच्चे नहीं चला सकते। पहले कभी आपकी गाड़ी चालान हुई इस नंबर प्लेट? आज तक नहीं, आज तक नहीं, आज तक किसी ने नहीं देखा। आपका कहना ये है कि ये गलत कर रहे हैं? मैं किसी को गलत क्यों बोलूँ? मैं ये कह रहा हूँ कि बच्चा सरकारी है और सरकारी 16 ग्रेड का अफसर है, उन्होंने डिपार्टमेंट ने कहा है कि आप लगा सकते हो और ये सरकारी कार्ड है आपका। मैं अगर सरकारी आदमी हूँ तो मुझे अलावा कि मैं कुंडा लगा के मीटर चला लूँ? क्यों? वायलेशन। आप वायलेशन कर रहे हैं, आप वायलेशन कर रहे हैं। अच्छा राणा साहब, बहस को खत्म करते हैं। कानूनी तौर पे क्या कार्रवाई हो सकती है? करेंगे इसका नंबर प्लेट सीज करेंगे सर। अच्छा, लाइसेंस देना सर अपना दे दो, इसको चलान देंगे, नंबर प्लेट की उतारेंगे। लाइसेंस जमा होगा ना सर चलान में? नहीं तो मैं तो आई हैव टू पे। यस, तो फिर क्यों मांग रहे हो? इंडिविजुअल में एलिगेशन नहीं लगा रहा, लेकिन आप नहीं होते तो क्या होता है? बताए ना आप। छोड़ देते। क्यों? हाँ,
छोड़ देते, चलान करके पैसे लेके छोड़ देते। पैसे लेके छोड़ यस, आ रहा ना सब। ऐसा होता है कि मीडिया अगर नहीं होती तो जो बंदा खुद गलत होता है उसको सारे गलत नजर आते हैं। गलत बंदा अल्लाह मुझे यही मौत दे दे। ट्रैफिक पुलिस जा जेके एहलकार आहिनि सरकारी नंबर प्लेट आहे, वापडाई नंबर प्लेट आहे, उन्ही खे लाइनि था पिया ऐं उन्हनि जो हिननि जेको आहे चालान कटियो आहे। ॾिसूं था पिया चालान सिर्फ़ु हिकिड़ी गाॾी जो थिए थो पियो या इन खां वधीक गाॾी जो चालान आहे। मोहतरम, ये जो ट्रैफिक पुलिस कराची में काम कर रही है, इसके किरदार से आप कितना मुतमिन हैं? किरदार तो क्या ही बात है इनका, यहाँ दिल माने ठोक देते हैं। सही करप्शन होती है और क्या ही होता है। और होता क्या है, अगर इंसाफ पाकिस्तान में हो गया तो बाकी क्या है। सबसे पहले पुलिस ही तो गलत है। कोई सलूकी वाला आया जिसने रोक लिया, बस हम दे 50 रुपये, 200 रुपये दे, 500 रुपये दे, सारे यही चल रहा है। और क्या है, क्यों बताने वाली बात है क्या? भाई ये लोग तंग करते हैं और वो लाइसेंस नहीं होता है तो बोलने वो जो गाड़ी का लाइसेंस भी होता है जब भी ये तंग करते हैं ये लोग। नाज़रीन, हिन वक़्तु जेको आहे हिकिड़ी ॿी गाॾी खे बि रोकियो वियो आहे ऐं उहा बि जेको आहे नई गाड़ी आहे पर उनखे भी फैंसी जो है नंबर प्लेट जो लगाई हुई है। मोहतरम, ये नंबर प्लेट जो आपने लगाई है इस पर तो पाबंदी है? नहीं, पाबंदी नहीं है, मुझे असल में ओरिजिनल नंबर प्लेट मिली ही नहीं है। उसका मेरे पास वो है सर्टिफिकेट ना। क्या हो सकता है इनको अभी तक? अगर एक्साइज ने लेटर दिया, लेटर वैलिड है तो हम इसको अप्लाई करेंगे। इनके पास परमिशन है। अच्छा, नंबर प्लेट इनको इशू नहीं है, लिहाजा ये कोई भी टेम्परेरी नंबर प्लेट लगा के आरजी लगा के चला सकते हैं। कानूनी तरीके से इसके डॉक्यूमेंट्स यानी कि पूरे हैं, लाइसेंस उनके पास है, नंबर प्लेट का लेटर है कि एक्साइज ने अभी तक इनको नंबर प्लेट इशू नहीं की। 3 साल हो गए मुझे, गाड़ी 2018 में कंपनी ने दी और अब तक मुझे ओरिजिनल नंबर प्लेट नहीं मिली। वो कह रहे हैं जी आएगी आएगी। ये BLF के अंदर एक मसला है। बिल्कुल है, सही चए पियो। जो नई गाड़ी इशू थे थी पई उनके 4 खां 5 साल गुज़री था वञनि, उन्हनि खे नंबर प्लेट नथी ॾिनी वञे। अॼोको प्रोग्राम ट्रैफिक पुलिस जो हुयो, ट्रैफिक पुलिस जे किरदार बाबति हुयो, ट्रैफिक पुलिस जे रवैयनि बाबति हुयो, ट्रैफिक पुलिस जे कम बाबति हुयो, जंहिंमें असां तव्हांखे DSP जो बि मौक़िफ़ ॿुधायोसीं। ट्रैफिक पुलिस जा जेके अमलदार हुया जेको सुठो कमु करनि पिया, असां बाक़ाइदे उनजी तारीफ़ पिया कयूं। प्रोग्राम माफिया राज में असां अवामी कमेंट्स भी शामिल कियासीं। अवाम त ॾाढी पीड़ा में गुज़री रही हुई। अवाम जूं जेके शिकायतूं हुयूं ट्रैफिक पुलिस ख़िलाफ़ उहे जेको आहे बेइंतहा हुयूं। इन सां गॾो गॾु पंहिंजे मेज़बान राजा असगर सुमरो खे ॾींदा इजाज़त। अगले हफ़्ते हिकिड़े नए इशू सां गॾु तव्हां साम्हूं हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।